दादू मां ख़बर शामिल कयूं था। मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ त जोई तालके जो ॻोठ तैब चन्ना जो रवासी मोहम्मद इसाक चन्ना दादू प्रेस क्लब पहुची करे सख़्त एहतिजाज कंदे मीडिया अॻियां दायूं त मुंहिंजो बिजली वारो मोटर चोरी थियण वारे मामले तां जवाबदार उधर रियाद चन्ना, मोहम्मद कासिम चन्ना, फहद चन्ना हथियारनि जी ज़ोर ते हमिलो करे मूंखे मुंहिंजे भाइरनि महरम चन्ना, दोदो चन्ना खे धक हणी सख़्त ज़ख़्मी कयो। हिन चयो त मूं जवाबदारनि ख़िलाफ़ जोई थाणे ते केस दाख़िल करायो हो। हिन वक़्तु अदालत में केस हलंदड़ आहे। हिन चयो त जवाबदार मूंखे केस तां हथ खणाइण लाइ मुसलसिल मौतमार धमकियूं, कूड़ी एनसियूं रिपोर्टूं दाख़िल करे पुलिस खां ज़हनी टार्चर ॾियारे मूंखे परेशान करे रहिया आहिनि। हिन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे जवाबदारनि मां ज़िंदगी जो ख़तरो आहे। हिन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो करियां थो त वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूं ग़रीब मिस्किन सां इंसाफ़ कयो वञे।